अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त असां वटि अब्दुल लतीफ़ ऐं मोहम्मद हनीफ़ जेके आहिनि कंहिं ख़िलाफ़ु दांह खणी पहुता आहिनि ऐं उहे एहतजाज करे रहिया आहिनि। पुछूं था त मामिलो छा आहे ऐं इन्हनि सां कहिड़ो मसइलो आहे, कंहिंजे ख़िलाफ़ु दांह खणी पहुता आहिनि। अदा छा मसइलो आहे सर? साईं असांजा भाइर आहिनि मुनीर अहमद, अशरफ अहमद। असां उन्हनि खां वालिद साहब जी मिल्कियत घुरूं था। असांजे मथां कूड़ जा कठ करे असांजे मथां चोरी जा इल्ज़ाम ॾियनि था। हिते बि इन्हनि सां 7 साल गॾु वेठा आहियूं। तालके नारे में बि यकी असां गॾु वेठा आहियूं। असां उन्हनि खे उहो चऊं था जो असां तव्हां खां घुर था कयूं त तव्हां असांजे मथां कूड़ा असांजे मथां तव्हां बासून ॾियो, छो था ॾियो असांजे मथां। असां वेही जिथे बि 4 ॻाल्हियूं कनि जे असांजो हक़ बीहे त असांखे ॾियनि, न त असांजा भाइर आहिनि। असां ग़रीब मज़लूम आहियूं। सर अस्सलाम वालेकुम। सॼी संगत खे गुज़ारिश आहे त असांजो मसइलो इहो आहे, असांजी वालिद साहब जी मिल्कियत आहे, सोना ज़ेवरान चौपायो माल आहे, ज़मीन मिल्कियत बि आहे। हिन महिल पंहिंजे इंटर में कयो वेठा आहिनि। असां घणी मिल्कियत आहे तव्हांजी? ज़मीन 39.5 वेसा आहे सर। 39.5 वेसा आहे कुल? जी, माना एकड़ खां अधु वेसो घटि। हे तव्हांजे हथ में कागज़ात छा जा आहिनि? हे असां वटि थाणे में लिखत करे ॾेई आया आहिनि। अच्छा, इन वाक़े जी थाणे ते एनसी कराई आहे? जी सर, इन थाणे यारे में बि एनसी छाला ऐं दादलीगर बि एनसी छाला। जॾहिं जवाबदारनि पुलिस घुरायो उन्हनि खे त पोइ उन्हनि छा चयो? उन्हनि थाणे ते लिखी ॾिनो, हे असां वटि प्रूफ आहे। उन्हनि छा लिखी ॾिनो? फ़ैसिलो कंदासूं। पोइ हिन महिल जी को तिदारक न आहे, जो ऐं असांजो केरु ॿुधण वारो कोन्हे। असां यारनि ॾे सोचो ऐं दादलीगर ॾे सोचो की अपील था कयूं। कंहिं वटि उन्हनि चयो फ़ैसिलो कंदासीं? असां मीर हालार खान वटि कंदासूं। पोइ आया न सर, हाणे तव्हां SSP घोटकी खे कहिड़ी अपील कयो? असां अपील कयूं, मामले जी नोटिस वठी असांखे तोहफ़ो फराहम कयो वञे ऐं असांजे भाइरनि खां ख़तरो आहे असांखे तोहफ़ो फराहम कयो वञे ऐं असांखे पंहिंजे बाप जी मिल्कियत जी मां हिसो ॾियारियो वञे ऐं एक्शन खयो वञे।